असेंबलियूं कानून साज़ी करण जे बजाए हिकिड़नि पपेट्स जे तरफ़ां पुतलनि जे तरफ़ां वेठल आहिनि जेके सिर्फ़ु हथु खणी ऐं उन ते ऐलान कनि था। इन ख़राब सूरत हाल में असांजो मजमूई तौर ते हिकिड़ा त असां विञाए चुका आहियूं SIFC शिकिल में, ज़मीनूं सिंध हुकूमत लिखी ॾेई छॾियूं आहिनि, असांजो सामूंडी पट्टी लिखी ॾेई छॾी आहे। असां वटि कोल अथॉरिटी कोस्टल डेवलपमेंट अथॉरिटी जे नाले में पंहिंजो इख्तियार मर्कज़ खे ॾेई छॾियो आहे। उन करे इन सॼे खे मोटाइण जा कीअं कंदासूं, हिन बेमान हुकुमरान मां निजात कीअं वठंदासूं, उन करे मौजूदा हाल में रहूं, माज़ी जो ज़िक्र ज़रूरु करियूं, पर उन में ख़ुसूसन हिते जी मक़ामी सियासी जमायत पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो कहिड़ो रोल आहे। जेकॾहिं ॿिनि लफ़्ज़नि में चए त धारे दलाल जो रोल आहे, जंहिंखे ॿ टिनि जुमलनि में चऊं त हिननि जेको छुड़वागी ॾिनी आहे त तव्हां नैब खां तव्हांखे पासीरो आहे, तव्हांजी हुकुमरानी क़ाइमु रहंदी 18 साल आहे, पर तव्हां ॾींदा वञो। हुन ते रोशन सुठो ॻाल्हाए वेठो आहे त तव्हां ॾींदा वञो ऐं उहो लिखी पढ़ी ॾींदा पिया वञो। उन करे इहो दर्द कंहिंसां वंडियूं, जॾहिं पाणीअ जो मामिलो आयो तॾहिं इहा बेवसी हुई ऐं माण्हुनि सां रुजू कयोसीं, निकितासीं ऐं पोइ खोड़ सियासी गैर सियासी मुख़्तलिफ़ फोरम वकीलनि जो, शागिर्दनि जो, आबादगारनि जो इस्तेमालु करे उन्हनि जे ज़रिए इब्तिदा कईसूं। मुख़ालिफ़ सियासी जमायतुनि खे बि सभु ॾिनोसूं त हिन में अचो ऐं गॾिजी कमु करियो, ऐं पोइ भरपूर मर्कज़ परस्त मज़हबी जमायतुनि, वतन दोस्त जमायतुनि सभिनी भरपूर हिसो वरितो, पर गैर सियासी माण्हुनि बि मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्मनि तां पर भरपूर हिसो वठी उनखे कामयाबु करे ऐं रियासती फ़ैसिलनि खे धिके छॾियो पियो थिए। को रस्तो कढूं सिंध खे जेको हुन मुसीबत में वरतल आहे सिंध, उन मां को रस्तो कढूं, हिकु गॾियल ताक़तवर जदोजहद थी वञे। उन करे ई जेके कचहरियुनि जा जेको सिलसिला आहिनि उहे शुरू कया अथऊं। छाकाणि त अॼु जॾहिं असां ॾिसूं था त माज़ी जे 50 साल पुराणो क़ौमी कारकुन आहियां ऐं ॾुखी हालतुनि मां बदतरीन जेकी मार्शल लॉ हुई जनरल ज़िया जी, उन जे टार्चर सेलनि मां, उन्हनि जे जेलनि मां, उन्हनि जे हिसाबनि मां गुज़रिया आहियूं। वरी नाम निहाद जमहूरी हुकूमत भुटे जो दौर ऐं हाणे त जेको ज़रदारी माफ़िया वारो दौर आहे, चवनि त दा जमहूरियत आहे, पर बदतरीन आमिरत खां बि ख़राब आहे, जिते इंसानी हक़ गज़ब पिया थियनि, क़ौमी हक़ गज़ब पिया थियनि, समाजी हक़ गज़ब पिया थियनि। इक़्तिदार शर्तनि ते वरितो वियो आहे त बाबा असांखे कुर्सी ते वेहण जो, बाक़ी तव्हां सिंध खे लुटियो, पुरियो, गुलाम बनायो, वसीला खसियो, रोड रस्ता तबाह कयो, अस्पताल जे गुलामनि खे की रोड कोन्हे, बिजली कान्हे, अस्पताल कान्हे। सियासी हक़ में पर ॻोठाणो जेको पीड़ा मां गुज़रे थो, हर रोज़ कचे मां बंदि करे अचे थो, हर रोज़ अस्पताल ते पंहिंजे ॿार खे तड़पंदे ॾिसे थो, हर रोज़ पंहिंजे ॿार खे स्कूल खां ॿाहिरि ॾिसे थो, उहो असां खां वधीक उन कैफ़ियत खे सम्झे थो, पर उनजो इदराक कहिड़ो आहे उन ते आउं ॻाल्हाईंदुसि, टाइम घणो थी वियो आहे। सो हिकिड़ियूं शयूं समाज में नफ़सियाती तौर ते जॾहिं रुॻी ग़ुलामी हूंदी आहे ऐं हुकुमरान जेको बि हूंदो आहे, बादशाह हुजे, सोकाल कंट्रोल जमहूरियत हुजे या जेके बि निज़ाम हूंदा आहिनि, उन्हनि जा हिकिड़ा इंतिज़ामी हरबा हूंदा आहिनि, ॿिया नफ़सियाती हरबा हूंदा आहिनि, त जीअं माण्हुनि खे उन में एतिरो जकड़ियल रखिजे जो उन्हनि मां सोचण जी हस ख़तमु थी वञे, उहे जेल में बंदि करे छॾींदा आहिनि। ऐं पोइ जॾहिं उहो वॾो थी वेंदो आहे तॾहिं बि उनखे महसूसु इहो थींदो आहे त हुनखे टोड़े कोन थो सघां। इहा ॻाल्हि मूंखे चवण जी ज़रूरत उन करे महसूसु थी आहे जो कल्ह खां वठी मूं कचहरियूं ॿुधियूं आहिनि, उहा डेली ॻोठनि में ॿुधूं था त ॾाढा आहिनि, ताक़तवर आहिनि, असां सां गॾु केरु कोन्हे को, असां कमज़ोर आहियूं, इहे सभु शयूं पाण डेली कचहरियुनि में ॿुधूं था। मसइला त रहिया पंहिंजी जॻह ते, पर जेका समाजी रविश आहे या नफ़सियात आहे उहा किथे जी बीठी आहे। पर लतीफ़ साईं चयो आहे हाणे उनखे टोड़जे कीअं, उन सॼी नफ़सियात खे चेंज कीअं कजे। उहो हिकिड़ी शइ टोड़े सघे थी, उहा आहे तव्हांजे पंहिंजे वतन सां मोहबत, कमिटमेंट ऐं इश्क जे हथ ताईं कमिटमेंट। 9 नीयर 10 ॾावणियूं 15 पेद प्यास,
पर जॾहिं सॼण यादि पियासि त छिरक छिनाई हिकिड़ी जॾहिं माना सफ़ा जॾहिं माण्हू जकड़ियल हुजे सभु वॾेरा हिकिड़े पासे आहिनि इस्टेब्लिशमेंट हिकिड़े पासे आहे इक़्तिदार में आईंदड़ हिकिड़े पासे आहिनि त जो यूनियन काउंसिल जे चुरंदड़ फिरंदड़ जे मेराकार उन खां वठी जेको लैंड क्रूज़र्स जो मालिक आहे उन हिकिड़े पासे आहे उन जे मदे मुक़ाबिल उहे लखे करोड़े मज़लूम माण्हू आहिनि जेकॾहिं उन्हनि खे पंहिंजो वतन यादि पए त हिकिड़े छिरक सां सब्ज़नि जी टोड़े सघनि था शर्त आहे उन कमिटमेंट जो ऐं अॼु ख़ुशी मूंखे रुॻो हिन ॻाल्हि जी थी त नौजवान जन मर्कज़ी सदर सिंधी क़ौमी सरवान साईं मोहतरम ज़ैनुल शाह साहब मुंहिंजी पार्टी जो मर्कज़ी सीनियर वाइस चेयरमैन वाइस प्रेसिडेंट रोशन साहब मुंहिंजी पार्टी जो मर्कज़ी नायब सदर अमीर आलम कंवर साहब मुंहिंजी पार्टी जो ज़िले दादू जो सदर सिकंदर अली सोढो साहब ऐं ॿिया जेके दोस्त साथी मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा दोस्त साहब बि भाइरो GSN GA रबर आज़म साईं GM साहिब GA साईं जलालुद्दीन शाह GA साईं अॼु ये जेका क़ौमी कचहरी आहे इन में सभ खां पहिरीं जेके बि दोस्त आहिनि जंहिंमें असांजो अवामी तहरीक जो साईं बख्त हुसैन बुर्लो असांजे कुरत मदामत तहरीक जो माजिद बुघियो ऐं असांजे GSN मां जो पुराणो साथी सरवर सिंधी साहब ऐं असांजो निहायती क़ाबिल एहतराम साईं वीर मुराद अली खान गादी साहब फिदा हुसैन जावनी साहब जेका मुल्की सूरत हाल आहे ख़ासि तौर ते SIMC ठाहिण यानी जमहूरियत ते कापारी वार ऐं उन खां पोइ 26 ऐं 27 आइनी तरमीम ज़रिए अदलिया खे ज़ंजीरनि में जकड़ण ऐं हिकिड़े पासे केनाल रद्द कराइण खां पोइ बि जलालपुर केनाल जो कमु हले थो पियो इन्हनि समूरनि मसइलनि ते तफ़सील सां असांजो सरवान साईं ज़ैन शाह ॻाल्हाए